महिरबानी नमस्कार दादा ज्ञानी साहब, अॼु तव्हां सां मुखातिब आहियूं सिंधी अदब जे बारे में कुझु ॻाल्हि ॿोल करण लाइ। तव्हांखे 2011 में तव्हांजी किताब त ख्वाबनि जो छा थींदो ते प्रेस्टिजियस साहित्य अकेडमी जो अवॉर्ड मिलियो आहे सिंधी इंसाइक्लोपीडिया में, ऐं केतिरनि ई किताबनि में तव्हांजे हवाले सां अॼु नई पीढ़ीअ खे ॿुधायो वञे थो, सेखारियो वञे थो, सिंधी अदब जी ॼाण ॾिनी थी वञे। कविता में भी, नाटक में भी, बेले जे राइटिंग में, नॉवेल जे राइटिंग में, सिंध जे इतिहास जी राइटिंग में, सभिनी में तव्हांजो दख़ल रहियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, नई जनरेशन खे तव्हां प्रमोट कयो आहे, उन्हनि खे मोटिवेट कयो आहे। कंहिं सुठे गायक खे, कंहिं ॻाईंदड़ खे, कंहिं मौसीक़ी सां जुड़ियल नौजवान खे स्कॉलरशिप ॾेई तव्हां उन्हनि जी हिमत वधाई आहे, हौसला अफ़जाई कई आहे। अॼु भोपाल में तव्हांजे रेसिडेंस ते हिन मुलाक़ात में मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि त हीउ जेको कोविड-19 जो दौरु आयो आहे, लिटरेचर बि उन सां प्रभावित थींदो आहे, हिंदीअ में लिखियो थो वञे। सिंधी साहित्य में कंहिं हिन विषय ते, ताज़े विषय ते कुझु कलम हलायो आहे छा? भई पहिरीं त तव्हांजी महिरबानी, तव्हां पेर भरे मूं वटि हिन ॾुखे वक़्त में आया आहियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां जेका तव्हां कई, त मूं को बि नाविल कोन लिखियो आहे। सिंध जो इतिहास लिखियो आहे। सिंध जो इतिहास लिखियो आहे, ऐं जेको न सिर्फ़ु सिंधीअ में पर अंग्रेज़ीअ में ऐं हिंदीअ में बि छपियो आहे। ऐं मुंहिंजा केतिरा सिंधीअ जा तर्जुमा अंग्रेज़ी में बि छपिया आहिनि। जेके सेमिनार्स ते मूं पेपर्स पढ़िया आहिनि, इंटरनेशनल ऐं नेशनल सेमिनार्स में अंग्रेज़ी में लिखियलु, उन्हनि जो बि किताब मुंहिंजो छपियल आहे। ऐं मुंहिंजो पोइट्री जो किताबु उहो बि अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि में छपियल आहे। ऐं जंहिंमां के कविताऊं कढी करे दुनिया जे ॿियनि शाइरनि जे ट्रांसलेटेड पोएम सां गॾु फिनफिट्स हार्ट में बि छपियल आहिनि, ऐं जिन में एतिरा वॾा नाला आहिनि जिन जी मूंखे हिमत ई नथी थिए जो मां नालो वठां। जिन में कबीर बि आहे, त कालीदास बि आहे, जिन में जेको आहे मीरा बि आहे। ऐं मां पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां त उन मजमूए में ऐं मुंहिंजो बि कुझु आहे, मुंहिंजो नालो बि आहे। ऐं ईअं न जो मां पाण खे उन्हनि जहिड़ो थो सम्झां, पर इहा मां सिर्फ़ु हिकु इत्फ़ाक़ थो सम्झां, पंहिंजी ख़ुशि नसीबी थो सम्झां। हा दादा। ऐं जेतिरे क़दुरु भई हिन कोरोना जी ॻाल्हि आहे, त इंसानी इतिहास जे सॼे दौर में केतिरी बीमारियूं आयूं पिया आहिनि। कंहिं ज़माने में प्लेग हुई, पोइ कैंसर हुई जंहिंजी दवा कोन हुई, हिन जी दवा अची वेंदी। पर हाणे असांखे हिकु ॿी ॻाल्हि ॾिसणु खपे त हर का तकलीफ़, हर को प्रॉब्लम हिकु अपॉर्चुनिटी बणी वेंदो आहे। हाणे जेको सोशल मीडिया आहे, उन में बिल्कुलु हिकिड़े क़िस्म जो डेमोक्रेटाइज़ेशन अची वियो आहे। अॻे जंहिंजे हथ में प्रिंटिंग प्रेस हूंदी हुई, अख़बार हूंदी हुई, अख़बारी जेको आहे संपादक हूंदो हो, उनखे जेका ॻाल्हि वणंदी उहा छपजंदी, उहा माण्हू ताईं पहुचंदी हुई। बराबरि, सही चयो तव्हां दादा। हाणे हिन सोशल मीडिया में यूट्यूब ते हर कंहिंखे हथियार मिली वियो आहे पाण खे इज़हार करण जो। बराबरि। ऐं जंहिं नमूने इहो इज़हार थी रहियो आहे, उन सिंधियत जे जज़्बे खे तमामु वॾी हथी ॾिनी आहे। त मां हिन खे मुसीबत जे बदिरां हिकु वधीक मौक़ो, हिकु अपॉर्चुनिटी करे क्रिएशन करण जी, जिन जा नाला असां कोन ॿुधा हुआ, उन्हनि
साम्हूं सिंधीअ आया में ॻाइणु शुरू कयो आहे, सही ॻाल्हि आहे उन्हनि सिंधीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, उन्हनि सिंधी बाबति सोचणु शुरू कयो आहे ऐं उन्हनि पाण खे सिंधी हुअण में फ़ख़्रु महसूसु करणु शुरू कयो आहे। इहा हिन दौर जी वॾे में वॾी हासिलात आहे। बिल्कुलु सही तव्हां चयो दादा। त अहिड़ा टैलेंट्स जिन खे प्लेटफॉर्म कोन मिलियो हो, अॼु सोशल मीडिया उन्हनि खे प्रमोट करण लाइ साम्हूं आयो आहे ऐं उहे वॾी ॻाल्हि पाण साम्हूं आया आहिनि ऐं पंहिंजे अंदर जो संकोच छॾे करे ऐं पंहिंजे हुनर खे दुनिया जे साम्हूं हिकु वॾो प्लेटफॉर्म मिलियो, पेश करण में कामयाबु थिया। हिकु वॾो प्लेटफॉर्म मिलियो आहे। ईअं कोन्हे त भई ही नंढो प्लेटफॉर्म हुजे, वॾो प्लेटफॉर्म आहे, हिकु वॾो प्लेटफॉर्म आहे जंहिंमें हज़ारे माण्हू ऐं केॾी महिल बि ॾिसी सघनि कनेक्ट था, थी विया आहिनि किथे बि ॾिसी सघनि हिक था। ॿिए सां। दादा तव्हां ॿोलीअ खे प्रमोट करण लाइ सिंधू धारा नाले सां बि बैले लिखियो जेको अनिला सुंदर पेश कयो हो, ऐं ॿोलीअ जो प्रमोशन न हो, पंहिंजी कल्चर जो प्रमोशन हो। जीअं चवंदा आहिनि शाह जे रसाले में सभु कुझु आहे, ईअं सिंधू धारा बैले में सभु कुझु आहे। सिंधी कल्चर बाबति, लिटरेचर बाबति जेतिरियूं इंफॉर्मेशन्स मिलनि थियूं हिकु बैले जे ज़रिए हिकु प्लेटफॉर्म ते, उहो अहिड़ो बैले पहिरीं कॾहिं कोन तयारु थियो। त तव्हां छा चाहींदा आहियो, छा इन कम खे अॻिते कीअं वधाइजे? हाणे जेको सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म आयो आहे जंहिंजी ॻाल्हि कई तव्हां, उन ते बि त इहे बैले जा शो थी सघनि था शहर शहर में। ऐं ॿुधो, सोशल मीडिया जूं पंहिंजूं महदूदगियूं आहिनि। हा, बैले हलियो हो 2.5 कलाक, तंहिं करे हाणे कंहिंखे एतिरो वक़्तु कोन्हे जो कंप्लीट बैले ॾिसी सघे। उन मां के पीसिस ॾिसी सघजनि था, हा, पर छाकाणि जो ही सॼी हिस्ट्री जो नरेशन आहे, हा, तंहिं करे उन में कंटिन्यूटी जी ज़रूरत आहे ऐं कंटिन्यूटी न हुअण जे करे ही सिर्फ़ु हिकु विंदर जो ज़रियो थी वञे थो। इहो जेको आहे ये बैले जो सब्सटीट्यूट कोन थो थी सघे। जेके परफॉर्मिंग आर्ट्स आहिनि ऐं उन्हनि जेके खे परफॉर्मिंग आर्ट्स आहिनि उन्हनि खे हथी मिली सघे थी, जेके उन जा गीत आहिनि उहे माण्हुनि ताईं पहुची सघनि था, ॿियूं ॻाल्हियूं खे पहुची सघनि थियूं, कंप्लीट शो नथो पर पहुची सघे। कंप्लीट शो उहो नथो वञी सघे। वक़्तु वधीक आहे। इहे जेके आहिनि हर कंहिं फॉर्मेट जूं, हर कंहिं पंहिंजूं वक़्त जूं हिकिड़ियूं पंहिंजूं limitations लिमिटेशन्स आहिनि। सही हिन लिमिटेशन्स जे अंदरि असां जेकॾहिं ॿियो कुझु सोचे पेश करण जी कोशिशि कयूं त वधीक बहितर थींदो, छाकाणि जो हिस्ट्रीअ में हर कंहिंजो शौक़ु हुजे उहा ॻाल्हि ज़रूरी कोन्हे। हाणे ज़रूरत इहा आहे हा, त अॻे माण्हुनि पाण खे सिंधी हुअण खां लिकायो पिए। कृपालानी कृप्स थी विया, सिपाही बलानी सिपी थी विया, आडवाणी एडवांस थी विया, पाण खे लिकायो जेके हरी हुया सो हेरी थी विया, हरी हैरी थी विया। अहिड़े नमूने पाण खे लिकाइणो पिए। हाणे पाण खे सिर्फ़ु न सिर्फ़ु पधिरो था कनि, पर पंहिंजे सिंधी हुअण में हिकु फ़ख़्र जो अहसासु जेको उन्हनि जो थिए थो। हाणे उनखे वधीक गहरो करिणो आहे, उन में वधीक रिचनेस अचे, हा, उन में वधीक शाहूकारी अचे, उहे उपाय असांखे सोचणा आहिनि। केतिरा ई ग्रुप्स आहिनि बराबरि, जेके इंटरनेशनल लेवल ते भई सिंधी कल्चर खे प्रमोट करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, पर उन्हनि जा पंहिंजा तरीक़ा आहिनि। हा, असांखे बि के नवां तरीक़ा सोचणा पवंदा। सिंधी म्यूज़िक जो हिकिड़ी रागड़ी खणी करे जेकॾहिं को उस्ताद ॻाईंदड़ हा, हा, उन जो डेमॉन्स्ट्रेशन ॾिए, उन जा नोटेशन ॿुधाए, त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी पवंदी। जेकॾहिं एक्टिंग बाबति जे असांजा मशहूरु एक्टर आहिनि, अदाकार आहिनि जिन स्टेज खे ॾिनी आहे, उहे पंहिंजनि एक्टिंग बाबति कुझु ॿुधाइनि ऐं उन जा एक्टिंग कयल जेके इहे रिकॉर्डिंग्स आहिनि कुझु उन्हनि मां ड्रामा जा पीसेस, उन मां के पीसिस ॾियनि एज़ अ डेमॉन्स्ट्रेशन, त उहा ॻाल्हि थी सघे थी। ऐं साॻे नमूने सिंधू धारा जा पीसिस बची सघनि था। अनिला जे सभिनी
जे बैलेस जा जेके अठ बैले कया थी इहे उन जा पीसिस अची सघनि था ऐं जेके माण्हुनि खे अॻिते लाइ उत्साह कंदा रहंदा। ॾाढो तव्हां सुठी ॻाल्हि ॿुधाई दादा। मां हिते आंटी रूप गेहाणी बि मौजूदु आहिनि ऐं मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त तव्हांजे क्रिएशन में केतिरो कंट्रीब्यूशन, तव्हांजो पंहिंजो कंट्रीब्यूशन त आहे ई, पर जीवन साथी जो वॾो योगदानु हूंदो आहे, जीवन संगनी जो। ऐं पाण बि रूप आंटी सिंधी नाटकनि सां जुड़ियल रहिया आहिनि ऐं केतिरा ई उन्हनि प्लेस कया आहिनि बॉम्बे में ऐं दुबई में बि। त तव्हांखे छा लॻंदो आहे केतिरो कंट्रीब्यूशन जीवन संगनी जो रहंदो आहे? भई ज़िंदगी जा ॿ फीथा आहिनि, जेकॾहिं हिकिड़ो फीथो नंढो हूंदो हिकिड़ो वॾो हूंदो त गाॾी खुद हली सघंदी ऐं पुठियां ज़रूरु का ताक़त खपंदी आहे। जेकॾहिं में ताक़त आहे, पुठ मज़बूत आहे त पोइ माण्हू अॻिते वधी सघंदो आहे ऐं हीअ मुंहिंजी पुठ आहे ऐं मूंखे हुन जो फ़ख़्रु आहे। दादा, अॼु सिंधी अदब जी ॻाल्हि कजे, मुंहिंजो हिकिड़ो नओं सुवालु आहे त अॼु ताईं कंहिं सिंधी राइटर खे ज्ञानपीठ जो अवॉर्ड कोन मिलियो आहे ऐं केतिरा ई असांजा अदीब डिज़र्व कनि था ऐं के त दुनिया मां वीचारा हली विया, पंहिंजी दुनिया छॾे। पर असांखे लॻंदो आहे कॾहिं उहो वक़्तु ईंदो, दौरु ईंदो ऐं असांजे कंहिं सिंधी सीनियर राइटर खे इहो अवॉर्ड मिलंदो। इन लाइ छा कुझु तव्हांखे कमी या घटिताई लॻंदी आहे असांजे लिटरेचर में, या जेका ज्ञानपीठ जी सिलेक्शन जी प्रोसेस आहे उन में असां उनखे फुलफिल नथा करे सघूं? तव्हां छा इन जो सबबु मञींदा आहियो? भई हिन जा ॿ सबब आहिनि। हिकिड़ो बुनियादी सबबु इहो आहे त अॼु बदनसीबा ॿोलीअ सां सियासत पिणु लागू थी वई आहे। जिन ॿोलियुनि खे पंहिंजा राज आहिनि, पंहिंजा परॻणा आहिनि, पंहिंजूं सरकारूं आहिनि, पंहिंजा ॻोठ आहिनि, उते भली शहरनि में उन्हनि ॿोलियुनि जे माण्हुनि पंहिंजी ॿोली छॾे ॾिनी हुजे, हा, पर ॻोठनि में अञा ताईं उहा ॿोली ॻाल्हाई वञे थी। ज़िंदा आहे। स्कूलनि में उन ॿोलीअ में माण्हू पढ़नि था, लाइब्रेरीज़ आहिनि, लिटरेचर जेको पैदा थिए थो उन जो फैलाव थिए थो, उन्हनि जूं अख़बारूं आहिनि जेके लखनि में विकामनि जूं आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं सिंधीअ सां लागू कोन। असां वटि पाठक बि कोन्हनि, असां वटि किताब जेकॾहिं निकिरे बि थो त बराबरि डिस्ट्रीब्यूशन चैनल ई कोन्हे, ख़बर ई कोन्हे त भई सिंधी किताब मिलंदो किथे। अॼु जेकॾहिं मूंखे सिंधी किताब वठिणो हुजे त मां किथां वञी करे वठां? सिंधी किताब विकिणण लाइ के दुकान ई कोन, किथे बि कोन आहे, सॼो डिमांड एंड सप्लाई जो मामलो। पोइ छाकाणि जो इहो एक्सपोयर नथो मिले सिंधी ॿोलीअ खे, ऐं ॿियो त ज्ञानपीठ वारनि जो हिकिड़ो क्राइटेरिया आहे त भई उन्हनि खे जेको मैटर खपे थो उहो अंग्रेज़ीअ में या हिंदीअ में खपे थो, तर्जुमो करणो। ऐं इहा ॻाल्हि मञियल आहे त भई जेको तर्जुमो आहे उन में असलूकी सुगंध काफ़ी घटि थी वञे। हर कंहिं ॿोलीअ सां इहा ॻाल्हि लागू आहे। पर जेके ॿोलियूं जिन खे वधीक एक्सपोजर आहे उहे कंहिं नमूने तर्जुमो कराए थो वठनि, उन्हनि खे मशहूरी मिले थी, उन्हनि जूं कापियूं हलनि थियूं, उन्हनि जूं सरकारियूं उन्हनि लेखकनि खे प्रोजेक्ट बि कनि थियूं, जेका ॻाल्हि असां सां लागू कोन्हे। तंहिं करे कुझु बि हुजे
कहिड़ी बि ॻाल्हि थिए उते सॼी ॿोलीअ जी सियासत थींदी आहे त भई इम्पोर्टेंट ॿोली मेजर ॿोली कहिड़ी हा आहे। ऐं छाकाणि जो हिंदुस्तान में सिंधी ॻाल्हाईंदड़ घटि आहिनि, असां वधि में वधि हिते जेकॾहिं हूंदासीं त 0.5% मसो हूंदासीं पॉपुलेशन जो। उन हालत में असांजी ॿोलीअ खे हिकु माइनर लैंग्वेज करे लिखियो थो वञे। एक्चुअली इहा माइनॉरिटी जी लैंग्वेज आहे, माइनर लैंग्वेज कोन्हे पर माइनॉरिटी जी लैंग्वेज आहे। पर छाकाणि जो सियासत आहे, हिकु माइनर लैंग्वेज आहे, तंहिं करे असांजी ॿोली लेखे में ई नथी अचे। ईअं कोन्हे त ॿियनि ॿोलियुनि खे जिन में ज्ञानपीठ अवॉर्ड मिले थो उहे हरू भरू के आला लेखक हूंदा आहिनि ऐं असां वटि अहिड़ा लेखक कोन्हनि, पर असांजूं हालतूं बदिलियल आहिनि। तंहिं करे असांखे वेझर में ज्ञानपीठ मिले, अवॉर्ड मिले, इहो इम्कान घटि थो नज़र अचे। इहा त दादा लिटरेचर जी ॻाल्हि थी, तव्हां बिल्कुलु जेका हक़ीक़त आहे उहा बयानु कई आहे। पर फिल्म्स जे खेत्र में असां ॾिसूं था असांजा सिंधी ॾाढा सक्सेस आहिनि, भले ई फाइनेंसर हुजनि, प्रोड्यूसर हुजनि, डायरेक्टर हुजनि, आर्टिस्ट कुझु घटि हूंदा, पर सिंधी फिल्म्स बि एतिरियूं कोन हलियूं ऐं असांजे समाज ई एतिरो उन्हनि खे प्रमोट करण में दिलचस्पी कोन ॾेखारी। ईअं चइजे त ग़लति न थींदो त असांजो मैसेज पूरे वर्ल्ड ताईं थ्रू लिटरेचर, थ्रू सिनेमा, थ्रू प्लेस ही पहुची सघे थो। त तव्हांखे इहो लॻंदो आहे त ट्रांसलेशन अञा वधणु खपे, असांजो ॿियनि ॿोलियुनि में, हिंदुस्तानी जी ॿोलियुनि में बि लिटरेचर ट्रांसलेट थिए ऐं वर्ल्ड जी जेके लैंग्वेजिस आहिनि, फ्रेंच आहे, जर्मन आहे, रशियन आहे, उन में बि असांजो लिटरेचर वञे। ऐं इन ॾिस में छा ज़रूरी आहे, कहिड़े लेवल ते इन में कोशिशि थियणु खपे दादा? ईअं सुंदरीअ जूं के आखाणियूं रशियन में ऐं ॿियनि यूरोपियन ॿोलियुनि में तर्जुमो थी चुकियो आहे। अंग्रेज़ीअ में बि केतिरियूं आखाणियूं अचनि थियूं, जीअं साहित्य अकेडमी जी इंडियन लिटरेचर आहे उन में बि कुझु कॾहिं कॾहिं सिंधीअ जूं अंग्रेज़ीअ में ट्रांसलेशन्स ईंदियूं आहिनि जेके कुझु मूं बि कयो आहे। पर जेके ॾिठो वञे हा दादा, त असांखे एक्सपोयर केतिरो, असांजो एक्सपोयर तमामु लिमिटेड आहे। असां टिरियल पखिड़ियल हालत में आहियूं। तंहिं करे इहा जेका वर्चुअल वर्ल्ड आहे, इहा वर्चुअल वर्ल्ड असांजे लाइ हिकु वॾो वरदान थी आई आहे, जंहिंमें असां हिकु क़िस्म जी एकता, यूनिटी ऑफ थॉट पैदा करे सघूं था। कंहिं ज़माने में हिंदुस्तान अख़बार हूंदी हुई जेका हर कंहिं सिंधी बस्तीअ में वेंदी हुई, पहुचंदी हुई, ॾिसण में ईंदी अख़बार, ऐं ख़बर पवंदी हुई उल्हासनगर वारे खे त अहमदाबाद में छा थो थिए, भोपाल में छा थो थिए, ॿियनि हंधनि ते छा थो थिए। ईअं असां ज़हनी तरह पाण खे ॻंढियल सम्झंदा हुआसीं। हाणे उहो ॻाढापो सिर्फ़ु वर्चुअल वर्ल्ड ते थी सघे थो, न सिर्फ़ु हिंदुस्तान जे अंदरि पर हिंदुस्तान खां ॿाहिरि बि। अॻे इहो सोचींदा हुआसीं त विरहाङे जी दीवार इहा हिकु परमानेंट दीवार आहे, पर अॼु जेकॾहिं सैटेलाइट्स वञनि था मथे त के बि सियासी हदूं नज़र नथियूं अचनि। अॼु असां सिंध जा ॻाइणा ॿुधी सघूं था, उतां जा सिंधी हितां जे सिंधियुनि बाबति अहवाल हासिलु करे सघनि था, हुन जा नाटक ॾिसी सघनि था। शुरूआति थी आहे ऐं मां पुर उमेद आहियां त हीअ जेका सियासी दीवार आहे उहा वर्चुअल वर्ल्ड ख़तमु करे छॾींदी।
तव्हां सही ॻाल्हि चई। ऐं सिंधी ॿोली साहित्य सभा त सिंध जे राइटर्स खे, सिंगर्स खे प्रमोट कयो आहे, उन्हनि खे अवार्ड बि ॾिना आहिनि गुज़िरियलु सालनि में। ऐं इहा जेका हिकिड़ी शुरूआति आहे, इहा असांखे हिन ॿोलीअ खे अॻिते वधाइण में, प्रमोट करण में ॾाढी मददगार रहंदी। पंहिंजे कल्चर खे पूरे वर्ल्ड जे साम्हूं आणण में बि इहा ॻाल्हि मदद कंदी। हिन ॻाल्हि ॿोल लाइ महिरबानी, ॾाढो धन्यवाद तव्हांखे ऐं आंटी गिहाणी जी खे बि। ऐं तव्हां ख़ुशि रहो, स्वस्थ रहो, इहे असांजूं शुभकामनाऊं आहिनि। नमस्कार। महिरबानी।